का पई खणे पसा मुझा मारू किथे ऐं मलीर किथे आंदो हाय छिके तकदीर किथे मुझा मारू किथे ऐं मलीर किथे मुझा मारू किथे देसी देस मटणो आहे गाल्हि गरीबी दस मुल्क अबाणे ॾह साल वरी जिन खां देस वयो इन जो कहिड़ो जीअणो दाता ख़ैर कंदो दिलगीर किथे मुंहिंजा मारू किथे ऐं मलीर किथे मुंहिंजा मारू किथे। दादा छो बंदि कयो मारू वारनि जो कलाम? इहो कलाम एतिरो ई हाणे कहा वञे रही तूं पी दुखी थी? जी दादा। बेहुदे कर यानी बेजुबान हुई तॾहिं त नथी दादा मूं सम्झो कोन। मां तो सम्झा थो न मुंहिंजी अमर तुंहिंजे अंदर जे रोंदड़ आवाज़ मां ॼाणा त तुंहिंजे हथनि खे मेंढीअ जी उकीर आहे पर धी 30 साल इहा गोरा थिया जो भिनल भुरो सुकी विया मां सम्झां थी दादा। धी सब बुखा ई तुंहिंजे जे भाकुर में टिपूरजी रहिया आहे जीअं ई कांह सावा थिया त नक में लसकी विझी धी संघार जे मोकिले छॾी। इलेक्शन कमीशन चूंडियुनि जो शेड्यूल ॾेई छॾियो आहे उन करे अवां सां सलाह करणी हुई ऐं ॿियो त पार्टीअ जो बि मथां ॾाढो ज़ोर पियो आहे हीअ इलेक्शन तव्हांखे कंहिं बि सूरत में खटणी आहे। ॻाल्हि त गोरी थी लॻे पर छा मतिलबु छा मक़सदु आहे ॻाल्हि गोरीअ? साहब खान हिन वारे काछे वारा अव्हां खे वोट न ॾींदा। 20 सालनि जे दौरान उन्हनि जे पाणीअ जो मसइलो हल थियो आहे न को तरक़ियाती कमु थियो आहे। तूं हाणे जी ॻाल्हि कर। साहब खान काछे वारनि में अमीर खान जो घणो असर आहे ऐं ख़बर ॿुधी आहे त हिन इलेक्शन में हो पंहिंजे पुट ज़हीर खान खे थो बीहारे। कहिड़ो सपोर्ट कंहिंखे बि बीहारे पर जेकर अहिड़ी ॻाल्हि थी पए त पोइ हमेशह जीअं डंडे जो इस्तेमालु कंदासीं। इन दफ़े माण्हुनि जी अखि ख़राब अथव सोचे समझी कदम खणिजो। इहा ॻाल्हि तव्हांखे बि सम्झणु घुरिजे। काछो सॼो अमीर खान खे वोट कंदो। इन ॻाल्हि में तव्हां शुक्र आहे तव्हां सिर्फ़ पंहिंजो दर्द मुंहिंजे पासे जो तव्हां फिक्र न कयो तव्हां सिर्फ़ काछे ते नज़र रखो। 18,000 वोट सिर्फ़ अमीर खान जो अथव ऐं हेठे पासे बि थेड़ो थींदो। इन ॻाल्हि ते तुंहिंजी कोन आहे। तूं नूर अली शरीफ़ खे घुराए हुन सां मीटिंग कर ऐं मोहम्मद खे तेज़ कर। ठीकु आहे। अमीर साहब जनादर
अवां पंहिंजे दौरे इक़्तिदार में पार्लियामेंट जा 2 भेरा मेंबर रही चुका आहियो। बकोल अवाम जे अवां जी कारकर्दगी सुस्त रही आहे, उन बारे में अवां जो छा चवणु? ईअं न आहे। हक़ीक़त इहा आहे त असीं पंहिंजे तरफ़ खां हर मुमकिन इहा कोशिश कंदा आहियूं त पंहिंजे इलाइक़े जे माण्हुनि में तरक़ी जारी, पर असांजे 8 मेंबरनि जी कोताहियुनि जे करे जा आवाम खे रिस्पॉन्स न मिलण जे करे इहे मसइला पैदा थींदा। क़तई कलामी जी माफ़ी। अवां जे बकौल त हेठियनि मेंबरनि जे करे माण्हुनि खे सही रिस्पॉन्स न आहे मिलंदो। मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त उहे मेंबर बि अवां जा ई हूंदा आहिनि न। मञा थो त उहे मेंबर असांजा ई हूंदा आहिनि, पर इहो कंहिंजी पेशानी ते लिखियल त न आहे हूंदो त उहो सही आहे या ग़लति। असीं त गुड फेथ कंदा आहियूं। तव्हां खां हिकिड़ो सुवाल इहो बि आहे, 1947 खां वठी पाकिस्तान जे वजूद खां वठी अॼु ताईं काछे जी ग़रीब अवाम मां क्राइसिस ख़तम न आहिनि थिया। मसलन पाणी, बुख, बदहाली, तालीम, सिहत, बीमारी ऐं वग़ैरह वग़ैरह, इहे सभु मसइला आहिनि। अॼु ताईं को बि मसइलो हल न आहे थियो। जॾहिं त तव्हांखे ख़बर आहे त 3 सालनि खां वठी काछो सुकी बंजर बणिजी वियो आहे। माण्हू बुख बीमारी सबबु मरी रहिया आहिनि। काछे में हिकु कतरो बि पाणी जो कोन्हे को। उन जे बारे में अवां जो छा चवणु आहे? इहे सभु मसइला बारिश जे न हुअण जे करे थिया। मां बारिश त नथो वसाए सघां, इहो कुदरत जो कमु। माफ़ कजो, जॾहिं त पूरे काछे जा माण्हू अवां खे वोट कंदा आहिनि तक़रीबन 20 सालनि खां वठी, त पोइ उहे बारिश जो इंतज़ारु छो कनि जॾहिं त अवां खे मथां खां बजेटूं मिलंदियूं आहिनि। उन हूंदे बि का डिस्पेंसरी, को स्कूल, को रोड, को रस्तो कुझु बि न आहे। इन बारे में अवां जा छा रिमार्क्स आहिनि? हिन भेरे असां इहो सोचियो आहे त असीं उते वञी करे हिननि मसइलनि खे पाण हल कंदासीं इंशाअल्लाह। इहा शिकायत हमेशा जे लाइ ख़तम थी वई। सर, अवां जे हल्के मां ख़बर पई आहे त हिन इलेक्शन में अवां पंहिंजे पुट ज़हीर ख़ान खे अॻियां पिया आणियो। जी हा, मां चाहियां पियो त सियासत में नौजवान नस्ल अॻिते अचे। इहो बिल्कुलु दुरुस्त आहे। सर प्लीज़ मुंहिंजे आख़िरी सुवाल जो जवाबु त अवां अपोज़िशन जे बारे में छा था चओ? इहो अवाम जे मथां आहे। चूंडियूं साफ़ सुथरियूं थियूं, इंशाअल्लाह जीत असांजी थींदी। थैंक यू वेरी मच। मुखालिफ़ साहबनि खे पैसा ॾेई मुंहिंजी साख किराइण जी कोशिश करे रहिया आहिनि, पर मूं ते उनजो को असर न पवंदो। तव्हां उनजो छो था टेंशन वठो? सियासत में इहे ॻाल्हियूं हलंदियूं रहंदियूं आहिनि। माण्हू अंधा त न आहिनि, सभु सम्झनि था। शमीर, तो सिर्फ़ उन साफ़ी खे मूंसां मिला जो हेॾी सारी हेडलाइन लॻाई आहे त सरकारी फंड जा सभु पैसा साहब खान खाई आहे। महिरबानी करे हिन इलेक्शन में जज़्बात खां न पर ॾाहप खां कमु वठो। तो इहो साफ़ी त मिला पुछांसि त मुंहिंजी अपोज़िशन पार्टीअ खां केतिरा पैसा वरिता अथई? तव्हां थधा थियो, तव्हां सां ज़रूर मिलाईंदुसि। ऐं मां त तव्हां सां घणो मथो हणंदुसि त काछे जा कुझु कम करायो, छो त काछे जा 70% वोटर अमीर अलीअ जा आहिनि। जे मूं मसइला हल न कराया आहिनि त अमीर खान पंहिंजे दौर में कड़ा काछे जा मसइला हल कया। सभु प्रोजेक्ट जा पैसा त खाई पियो। पंहिंजे तर जा त कुझु कम कराई। हिकु खुथल रोड, पंहिंजे पाड़े जूं नालियूं ऐं ड्रेनेज सिस्टम, बसि न। तव्हां त उहो बि न करायो। तव्हांखे ख़बर हुजणु घुर्जे त काछे में संदसि वॾो असर आहे। ख़बर पई आहे 2-3 ॾींहनि में हू पाण काछे जी विज़िट कंदो। उन ॻाल्हि खे ॾिसूं था। तव्हां पंहिंजे ॻोठनि जी पोज़ीशन मज़बूत कयो। असांजा माण्हू मज़बूत आहिनि। तव्हां रुगो कार्नर मीटिंग जो प्रोग्राम तय कयो। शमीर, 15 तारीख़ खां पोइ मां फारिग आहियां। इस्लामाबाद खां मोटी तव्हां सां कार्नर गॾिजाणी कंदुमि। जेसीं ताईं तव्हां माण्हुनि सां मिली जुली वठो बाबा।
उठियसि। अमड़ तो केतिरनि पहिरनि खां मानी नाए खाधी, ही उल्टी औरत उन जा आहिनि। हल अलाही खट ते बि हल अमड़। अम्मा तू मुझे उल्को न कर, मां ठीक आया। बगैरा हूंदा त माण्हू जी सघंदो, ओकारा न ॾे, रब जो नालो वठी सुम्ही पओ, सुबुह जो कुझु न कुझु कंदासीं। अम्मा तू गणती न कर, दुख जा 8 पहर ॿिया बि गुज़ारे वेंदसि। रहीम गूंगो ऐं ॿार बि जो अचण वारा आहिनि, उहे बि वीचारा कल्ह खां बुखिया हूंदा। नेकू पुट छा थियो अथई? पुट पेट में सूर थई जा। हले मुंहिंजा बच्चा न पुफी, कल खां वठी मुंहिंजे पेट में गभो कोन्हे, ॾाढी बुख लगी आहे। तव्हां खां चौथाड़ खनि मानी वठण आयो आहियां। मुंहिंजा बच्चा असांजा ॿार कल्ह खां ख़ाली पिया आहिनि। मुंहिंजा धीअ बि बुख खां उल्टियूं कयूं आहिनि। कुझु हुजे हा त तोखे पचाए ॾियां हा। रा पुफी मूंखे घुटो ॾेई मारे छॾ, कंहिंखां मानी कोन घुरंदसि। मुंहिंजा मौला ही कहिड़ो अज़ाब आहे जो ही मासूम बच्चा बुख वेगे मौत खे ॿाहिरि हासिल आहे। मानी साहब जहाँ मानी हूंदे भी तो कल्ह खां बुख काटी आहे। अम्मा असी वॾा आहियूं, 5 वेला बुख भी सही वेंदासीं। ही नंढड़ा बच्चा आहिनि, हिकु वेलो भी बुख न सही सघंदा। कल सुबुह अधु मानीअ जो ऐं गुड़ ज़री पचाए रखी हुयमि। घोर वञा मुंहिंजी कुंज थी, अॼु केॾो न भलो कमु कयो अथई। मुंहिंजा बच्चा मानी खाई वञी बल कर। अम्मा ये बुख ना है, असांजे अंदर जी परूड़ पई हले। ये करम आहिनि मुझे सतार जा, जो दुख सुख में सब सजण गॾु आहियूं। हाँ अमर, इहो ओलो कोन्हे त केर कंहिंजी ॾुखी वक़्त में कमु ईंदो। जहिड़ो तहिड़ो हिक ॿिए सां हाल ओरींदासीं। रब करे इहो बीड़ो न टुटे, हयाती हुजे शल गॾु हुजो। ओ ॾिकी भित गाढ़ा ॾेंभू लॻो झोले वाह काछा तोता सा घोरींदासीं मुरकंदे अमड़। हल हली खट ते अहलज वरी को औरत न अचे।
ॻाल्हि धी संघा छा थियो ख़ैर त आहे दादा ॻोठ में अलाए केतिरियूं चुल्हियूं न आहिनि भई घर में टोयो कंचूअर जो अटो पियो वो सभिनी के विराई नहीं आई है। देखो पंज लाइ बचायो अथई वो भी ॾेई चए न मां असांखे सुबुह जो रब ॾींदो। अम्मा रुगो लोलन जो अटो रखियो अथम सुभाणे जेसी ताईं वरी पिया सुबुह जो बेबरा खे वेलो थी पीअ जाए जंहिं वटि बि अन न हुजे उन्हनि खे ॾेई अचिजांइ। बस अबा रात रुगो खैर सां गुज़रे अलाह वॾो आहे। असां वटि कुझु गुंडीअ में उतां बि सभिनी खे ॾींदासीं विराए वंडे खाईंदासीं। ॾाढा आदि कुंज के बुख ते औरत पिया अचनि उल्टी कई अथसि चई खाधो हा बा कल सभिनी जेको खाधो आहे अॼु कंहिं टुकुर बि नाहे खाधो। काली इहा ॻाल्हि न कई शाबाश थी जेको बि हूंदो विराए वंडे खाईंदासीं उसी ताईं हिक ॿिए सां ॾोरड़ा ॾींदा रहंदासीं। कंहिंखे ॿुधायो सभिनी जा पारा खाली पिया था ॿुधूं न खणी सा पिरियुनि सां हाल और भार सभु ग़रीबीअ जे तीर जा घायल आहिनि। कंहिंखे कंहिंजे पेट जी ख़बर न आहे कमीसा कहिड़ा धारिया आहे। दादा तोखे ख़बर न आहे त मासी सारा कॾहिं बि कंहिंजे अॻियां पंहिंजो हथ नाहे टंगियो उन करे त ॿ टे भेरा मूंखे बि छिड़िबूं ॾिनियूं अथई। अम्मा जी अबा जेको ॿिनि टिनि लोलनि जो बचियल अटो आहे वो वञी मासी सारा वारनि खे ॾेई अच। हा पुट मां ॾेई थी अचां। न हमदे तूं सुबुह जे लाइ रख मां अटो ॾेई थो अचां। हाणे त सभु ॾीआ जामदा पिया वञनि ख़बर न आहे त कॾहिं सवेरो थींदो ऐं सुखनि जा वंजर खणी सरनि मां ट्रोड़ूं भरे ख़ुशदी पखी फासाईंदासीं। अबा देर आहे पर अंधेर कोन्हे कारी रात आख़िर केसी ताईं रहंदी। दादा कंहिं लाइ पियो अटो खई वञे? अमर थी सारा वारा काल खां वठी तव्हांजी लाहे चढ़ी कल खां वठी उल्टियूं कयूं आहे चढ़ियूं छोकिरियूं हिन महिल ताईं कंहिंसां ॻाल्हि बि कोन कई अथई। मां बि चवां त अॼु कुंज लुड़ियल लुड़ियल छो पई लॻे न ॼाण त को बुख नियोड़े विधोसि। अमर तूं त उन्हनि जी सुध वठी तोखे त ख़बर आहे सारा वारनि जे मथां केतिरो ॾुखियो पहर पियो गुज़रे ख़बर अथई त हू मुंहं ते नाहे लखाईंदी। दादा मूंखे कहिड़ी ख़बर त मासी वारा कल खां बुखारा आहिनि। चङो मरा मां हलां या तेल ॾेई अचनि दादा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।